शिकारपुर में 4 महीना अॻु शेख बिरादरी जे हथियारबंद हथां क़तल कयल बाबू बिरोही जो केस पीपी अॻुवाण सरदार मक़बूल अहमद शेख ऐं संदसि पुट फयाज़ महमूद शेख मथां दाख़िल करण ख़िलाफ़ शेख फार्म हाउस ते सरदार मक़बूल अहमद शेख ऐं फयाज़ महमूद शेख जी सरबराही में शेख बिरादरी जो हिकु वॾो कठ थियो। शेख बिरादरी जे कठ में शिकारपुर, लाड़काणे, सखर, घोटकी, जेकबाबाद, कशमोर, कंदकोट, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि ज़िलनि खां शेख बिरादरियुनि जा 100 माण्हू काफ़िलनि जी सूरत में शरीक थिया। उन मौक़े ते अॻूणे एमपीए ऐं शेख बिरादरी सरदार सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां त छॾे ॾिनो, हाणे आहे त केस 100% कूड़ो केस आहे, पर हाणे मामिलो कोर्ट में आहे। कोर्ट असां सां अॻे में बि इंसाफ़ कयो आहे, सो असांखे बेल बि ॾिना अथई ऐं हर केस सस्पेंड बि कया अथई ऑर्डर। सो हाणे कोर्ट जे मथां आहे, हाणे छा थो थिए जेको कोर्ट फ़ैसिलो करे असांखे मंज़ूरु आहे। ऐं बाक़ी इहो त आवाम खे बि ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी त आहे ज़्यादती कूड़ो केस आहे। उन वधीक हाणे जॾहिं ऑलरेडी मामिलो कोर्ट में आहे त वधीक ॻाल्हाइणु मुनासिबु न आहे, लेकिन इहो ज़रूरु चवंदासीं कोर्टनि में असांखे इंसाफ़ जी उमेद बि आहे ऐं कोर्टनि असांखे इंसाफ़ ॾिनो बि आहे। सियासी मसइलो आहे, असुल ॻाल्हि आहे त जेको ॾिसूं था इहो त हुन सां गॾु जेके माण्हू बीठा आहिनि उहे 100% उहे सियासी माण्हू आहिनि जेके असांजी मुखालफ़त आहिनि। उहे मुखालफ़त आहिनि, उहे खामखा हुननि खे ग़लति मशवरा ॾेई करे हुनजो केस ख़राबु था कनि। असांखे हुन सां हमदर्दी आहे, जेके हुनजो पुटु शहीद थियो आहे, ज़ाहिर आहे हुन सां ज़्यादती बि आहे, लेकिन इन जो मतिलबु इहो त न आहे त कंहिंखे खून जे केस में कंहिंखे नाहक इन्वॉल्व कयो वञे, इहा शइ मुनासिबु न आहे। शेख बिरादरी पारां घुरायल कठ में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल शेख बिरादरी जे चङनि मुड़सनि मक़बूल अहमद शेख ऐं फयाज़ महमूद शेख मथां दाख़िल कयल केस ख़ारिज करे संदनि मथां मीडिया ट्रायल बंदि करण जो मुतालबो कयो। हिन वक़्तु ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त बाबू बिरोही क़तल केस जी अणधुरी जांच करे क़तल में मुलवस हक़ीक़ी जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे त जीअं बाबू बिरोही जे खून सां इंसाफ़ थी सघे।